वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे वट ट्रैक्टर वारा छो अची ओताक ते धरणो हणी वेही रहा ऐं जलाल चांडे के छो वञी छेलो कोणो पइजी वियो ऐं उन खां अलावा जलाल चांडे कहिड़ी फरमाइश उन्हनि जी पूरी कई ट्रैक्टर वारनि जी तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। दोस्तों, जलाल चांडियो फुलन जी शहर पंहिंजे ओताक ते वेठो हुजे ऐं जलाल चांडियो फुलन जी शहर में तमामु घणो सिंध में त सॼे में मक़बूल हुयो, लेकिन पंहिंजे जेके ॻोठ में हो तमामु घणो मक़बूल शख़्स हुयो जलाल चांडियो। पोइ ट्रैक्टर वारा हिकिड़े ॾींहुं 20 खनि माण्हू वफ़्त जे सूरत में जलाल चांडे जे ओताक ते आया ऐं जलाल चांडे खे चयूं त बाबा असांजो हिकु ॻाल्हि खणी आया आहियूं, जलाल चांडिया असांजो इहो अर्ज़ु ॿुध। जलाल चांडे उन्हनि खे चयो त बाबा तव्हांजो मसइलो भले वॾो ई वॾो हुजे, लेकिन सभ खां पहिरीं मुंहिंजे ओताक ते तव्हां आया आहियो, वेही मानी खाओ पहिरीं ऐं उन खां पोइ चांहि पीओ, पोइ तव्हांजो मां मसइलो ॿुधंदुसि। त जलाल चांडे तकिड़े पंहिंजे हमराहनि खे चयो त बाबा इहो छेलो बीठो अथव, तकिड़े इहे छेले खे कुही करे मानी तयारु करायो। पोइ अहिड़े तरीक़े सां 20 खनि ड्राइवर हुया, जलाल चांडे पंहिंजे ओताक ते विहारे उन्हनि खे मानी टिकी खाराए ऐं चांहियूं वग़ैरह पीआरे पोइ जलाल चांडे चयो त बाबा हाणे तव्हां पंहिंजो मसइलो ॿुधायो। त पोइ जलाल चांडे वटि उन्हनि ट्रैक्टर वारनि चयो त जलाल चांडिया तूं सॼे सिंध में कलाम ॻाईं थो ऐं असां ट्रैक्टरनि वारा तुंहिंजे आवाज़ खे झंग झर में ऐं मारूड़नि ताईं पुॼायूं था। असांजे बि नाले खणी ट्रैक्टर वारनि जे हिकिड़ो कलाम रिलीज़ कर, असांखे बि ॾाढी तमामु घणी ख़ुशी थींदी। पोइ जलाल चांडे उन्हनि जो इहो अर्ज़ु मञियो ऐं जलाल चांडे चयो त बाबा जल्द तव्हांजे लाइ इहो कलाम मां जेको आहे सो रिलीज़ कंदुसि ऐं झंग झर में तव्हां ॿुधंदव त कहिड़ो तव्हांजे लाइ कलाम मां बहितरीनु तयारु थो कयां। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उन्हनि ड्राइवरनि जी ॻाल्हि मञी ऐं जलाल चांडे उन्हनि खे चयो त बाबा जेके तव्हां हिते आया आहियो ऐं जेके न अची सघिया आहिनि उन्हनि जो बि नालो वठी ऐं उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो कलाम मां तयारु कंदुसि। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां पोइ जलाल चांडे इहो कलाम तयारु कयो हुयो त ॾींहं जो वहायां ट्रैक्टर ट्रियाली, राति जो वहायां हर ऐं पंजाली, ॾाढो सूरनि में आहियां जानी, ॾाढो सूरनि में। दोस्तो, इहो कलाम जलाल चांडे जो तमामु घणो मक़बूल थियो सिंध में ऐं इहो कलाम ट्रैक्टर वारनि जे लाइ ख़ासि जलाल चांडे तयारु कयो हो। पोइ जॾहिं ट्रैक्टर वारनि इहो कलाम ॿुधो तमामु घणी ट्रैक्टर वारनि खे ख़ुशी थी। पोइ जलाल चांडे वटि अजरक टोपियूं इहे सुखड़ीअ तौरु पोइ इन्हनि माण्हुनि मोकिलिया जेके ट्रैक्टरनि वारा हुया। अहिड़े तरीक़े सां दोस्तो किस्सा ऐं वाक़िया जलाल चांडे जा भरिया पिया आहिनि। जलाल चांडे खे पुराणे ज़माने जा माण्हू त ॿुधंदा हुया, लेकिन हिन वक़्तु 2025 में जेका नई जनरेशन आहे इहा बि तमामु घणी शौक़ सां जलाल चांडे खे ॿुधे थो। छाजे करे जो जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन ऐं बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो। ऐं जलाल चांडे जा किस्सा ऐं कहाणियूं असां पंहिंजे चैनल ते खणी ईंदा आहियूं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदो।